अदा कीअं बि कयो, कुझु बि कयो, दिलशर खे छॾाइजो। जेकर दिलशर खे कुझु थी वियो न त मुंहिंजो ही घर ई उजड़ी वेंदो। अदी इहो त रूंडे खे पहिरें सोचणु घुरिजे हा। जेकॾहिं न बाबा सोचे हा त अॼु असां हिन हाल में न हुजऊं हा। वड़े तारा गोल तारा पंहिंजी कराण खे केर बि कोन थो ॾिसे। हर को वेठो थो चए त रूंडो बूथ कारो। पुपी जेकॾहिं न तूं मूंखे इजाज़त ॾी त हिन रूंडे खे ॿधी वञी अकबर खान जे हवाले कयां ऐं दिलशेर जी मुराद खे छॾाए अचां। अड़े छड़ा तूं सम्झी छा थो त रूंडो का अक जी माखी आहे जो चटे ऐं वात मिठो कंदो। अड़े रूंडो ट्रू अथई ट्रू, चक हणंदेसि न वात सॼो ज़हर सां भरिजी वेंदी। अरे बा हिन जे ज़हर त सॼे घर खे बर्बाद करे छॾियो आहे। न बाबा खे अदा जी ज़िंदगी जो ख्याल न असांजी ख़ुशियुनि जो ख्याल। ही त जीअंदो बि पंहिंजे लाइ ऐं मरंदो बि पंहिंजे लाइ। ॿुधो हिन छोरीअ खे कुंवारड़ी थियण जो वॾो को इंट्रेस्ट आहे। हे सभु कसरू मूं मां पे थी चोरी कढे। हूंदा जेकॾहिं न्याणीअ जो ॿार लाहे छॾींदे न त उनजे बददुआनि खां बची पवंदे। मुए जा समूरा संद सड़िया पिया आहिनि, हिन खे बददुआऊं छा कंदियूं? वड़ी तारा गोल तारा अॼु त सही ॾाची बि तवारे फिटी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।